रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व खातमिल अंबिया वल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वस्साबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन। बुरा इनके सनु बिकर आवाज मिछंद रिड जे दिया अथस्या। वस्साबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीना तबऊहुम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु वअद्द लहुम जन्नातिन तजरी तहतहल अन्हार खालिदीन फीहा अबदा ज़ालिकल फौज़ुल अज़ीम। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज़। थकल हो पानी आ रहे ए भी नलके में भराए इन में विझ पानी ए विझे जेके हुजूर जा आशिकन बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व सहाबिही व अहलि बैति व अज़वाजिही अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। मुंहिंजा भाइरो अज़ीज़ो दोस्तो ऐं बुज़ुर्गो, जन दुरूद शरीफ पढ़ियो आ उहे थोरा वेझा थी, न पढ़ियो अथव त पोइ जाॾे वणे वियो। मेले ऐं मलाखणे में त अॻियां वेंदो आहे त मल्ह ॾिसां ॻाइणा ॾिसां, हिन जे वेझो आहे त ॿई जहान सुहिणा थी वञनि। कयो ज़ियारत क़ुरान आलिम वेठा आहिनि, बुज़ुर्ग वेठा आहिनि, मां त इन्हनि जे जुतीअ जहिड़ो न आहियां। सभिनी कलमे वारनि जी इज्जत कई आहे रब, ॿिनि शयुनि जे करे, हिकु कलाम अल्लाह जे करे, ॿियो रसूलुल्लाह जे। अदब सां क़ुरान खे ॿुधे त बि रंगजी वञे। सूरत तौबा मां चंद आयतूं तिलावत कयूं था।
ये उहा सूरत आ जेका मिठे मदीने में नाज़िल थी आ। अल्लाह शल समूरन के मक्के मदीने जो दीदार कराए। यो मुल्क ॾिस दुख लही वेंदा। उहे घिटियूं घुमी आ जिन में हुजूर जो घुमण थियो आ। उन जबल ते नजर नूर ते गरजा ते कुरान जी पहिरियों आयत उन काबे जो तवाफ वञी गरजे जो रसूलुल्लाह पाण तवाफ कयो आ। उन हिजरे असवद के चुमी ॾई आ जेके मोहम्मद मुस्तफा पाण चुमी ॾिनी आ। वो मिना जो मैदान ॾिसी अची जाते इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे पुट प्यारे इस्माइल के कुहण आयो आ। वह निशानी लगी पई आ। जो आलमन कहूं बुजुर्गन कहूं पुट भी प्यारो आ पर जई अर्श वारा दिनो तो आ एडो पुट प्यारो ना है जेरो तू प्यारो। असां जड़ो बच्चन के पढ़ायूं को लट दी वजे हे बीए पास हे एमए पास हे फलाणो पास। अरे इल्म थी तो कुरान जो थी। अल्लाह जो कसम आ अबो मां भी रंगी वनी तो बच्चा भी रंगी। वो मंदर ॾिसिया अरफात जो जाते 9 तारीख़ ज़ुल्हज जे हाजी रड़ियूं करे अखियुनि मां नार दावा रब जबलन जे ना गुनाह खणी आया अर्श वारो तुझे गुनाह तव्हांजा थोड़ा मुंहिंजी रहमत अञा घणी आ। जबल रहमत ॾिसियत अल्लाह अकबर छा तोखे दस्या वो गारे सौर ॾिसी अचो 50,000 फुट मथे आ पर वड़े वा सिद्दीक़ तुझो हुजूर सां इश्क आ। अकेलो मानू नथो चढ़ी सके। माखे पुट चयो अबा हलो अबा मुझे जंग में धक्का मां हली न सकदुम। वो नौजवान वियो चई त उते गार ते पहुतुम ई भई खुशबू अचे ॼणो हाणे तो सोणो हितों गुज़र कयूं वञी त ॾिसो त तव्हांजा दुख लहनि। 4 ॾींहं तो हयाती कुदन कमन में हयाती न कयो खत्म कम एड़ा नेकीअ जा कयो जो तव्हांजी इबादत में पियो लिखिजे। उन्हीं गार खे ॾिसी जंहिंजी कुरान में नेकी कई सानी असनई इज़हुमा फिल गार। गालियूं नथी कुरान और नबी जो शान गालियूं कंदे कादे ये तो वाटर भी न टपदा हे सी पेक भी न टपदियूं और हे समुद्र पार करे रब सां भी मिलाईंदी अरबी मोहम्मद सां। नारे तकबीर शान कुरान नारे तकबीर। सानी असनईन इज़हुमा फिल गार। एक मोहम्मद बियो या आए है सिद्दीक़ चयो साईं अची विया गाफर
अल्लाह एड़ो थी काफरन के अंधो कई हो अंदर ॾिसन ब्याद आयान उन्हनि खे दी दई न पई पए इहो दी रब ए कुरान मथे ते आ सिद्दीक़ के पंजी जान प्यारी नहीं मुस्तफा जो फिक्र हां साईं नबी साईं जो फिक्र पंजो सिर तिरीअ ते खणी आयो हिकड़े दफे मोटी तो जान मौजूद ते इसको इया शय काफर नबी सां ब्या वेड़न सिद्दीक़ अकबर पंजो जी सीनो मुबारक पेश कयो ज़ालिम हेड़े मोहम्मद करीम सां कियां था विड़ो जेको तो चए रब्बी अल्लाह मासा विड़ो एडो मारियो जो सिद्दीक़ बेहोश थी इसको इया हिते गार में भी सिद्दीक़ के फिक्र जो मुस्तफा जो ॾाढो चओ सुभान अल्लाह सिद्दीक़ के नबी साईं चयो घबराए न जे बासाहूं दटियो रब असां सां गॾु आहे केरु गॾु आहे रब गॾु आहे सानी असलैल इज़ हुमा फिल गार आद लोली ॿुधाए कुरान जूं जो अखि बूटे दवा थी वञे न लेखो ही रब न कंदुई चवंदो हे कुरान जो परवानो आहे हे रसूल अल्लाह जो गुलाम आहे हे कुरान वारन आलिमन जी इज्जत करण वारो हे मस्जिदन मदरसन जी खिदमत करण वारो हे तौहीद ते हलण वारो हिन सां लेखो ई न कयो पोइ हे कुरान हथन में आ जॾहिं अखि बूटियई त तुंहिंजे जनाज़े में माण्हू दईंदा पर आसमान खां लही मलाइक बि ईंदई सजी जिंदगी विञाए छॾियई कुदन कमन में सिद्दीक़ चयो साईं हे अची आ नबी फरमा अबू बकर गलती न कर इज़ यक़ूलु लिसाहिबिही मुंडो पढ़ा कुरान मुंडो ला तहज़न इन्नल्लाह मअना मिठो कुरान जन इन छॾियो अल्लाह ॾिसे थो किरोड़ अथनि नबी निंड कोन्हे पर जेके तॾे ते वेही कुरान पढ़नि था अल्लाह ताला उनखे सुख जी निंड खुदा जो कसम असां अखियुनि सां ॾिठोसीं बुज़ुर्गनि खे वलियनि साईं खलीफ़ो अहमद रहमतुल्लाह अलैह बाबू साईं दावत करे सस्ता जो ज़मानो रुपए सेर वॾो गोश्त 20 रुपए सेर नंढो मां पाण वठी आयो बाबे साईं चयो त हिनखे दुआ कर हंज में विहारे दुआ कई त अल्लाह तोखे कामयाब कर नारे तकबीर उलमा हक उलमा देवबंद नारे तकबीर घर बारन में वठी आया से जिक्र दिनई औरतुन के अल्लाह ॾिसे थो त जन साईं खलीफ़े अहमद रहमतुल्लाह अलैह को जिक्र वतो मर्दा मरी वयूं न नमाज छॾियऊं न रोज़ो ये थी अल्लाह वारा सिद्दीक़ घबराइल न बासाऊं दटियूं रब गॾु आ
हजरत मूसा के भी जमात पईचे घर त छड़राई हुई हाणे तुझे कढ लगाऊं अल्लाह जे आसरे आया तूं दरिया ते पर पुली कोने इन्नाल मुदरकून जान बुढ़ा से जालिम फिरौन भी गड्ढ तो अचे इते जमात के चई त मां जो वेठो आन ये नथो चए तो काल कल्ला हरगिज़ ये न थींदो इन मैया रब्बी सयहदीन बोया सुभान अल्लाह न था क्यों बुध माना ताकि मुझो रब मासा गड्डो छोकरा ये चरियो आ जाओ यारे जा कटे चरिया इल्लमैया रब्बी सयहदीन अज भी गाल बुध ए मथे ते कुरान अल्लाह वारन जा मामला रब जे हवाले नबियन जा मामला रब जे हवाले जो नबी रब बनाईंदो ही उन्हनि खे जंहिंते रब जो एतमाद हूंदो तुझे चूंड खऊं मुझे चूंड खऊं जो रब जी चूंड मथे आ जे तो काल कल्ला हरगिज़ ये न थींदो मुझो रब मासा गड्डो आ जल्दी मांखे रस्ता ॾेखारींदो अल्लाह ताला जिस मूसा अलैहिस्सलाम चई जी मुंहिंजा रब जे उहा जेका लठ उछले पियो त नांग वरी हथ पियो विझे त उहा ई लठ नांग हज़रत मूसा कयो कि न रब ॾाढा ॾाढा ॻाल्हा ये हज़रत मूसा पाण करे आ तो पूछो भगो फरमा दो वल्ला मुदबिरऊ वलम युअकिब कोई ते भी न पियो तके मता भला न पुजी वजे असा जलियो से ला तखफ भव न कर इहो दुनिया लाए नांगवा पर तुझे लाए उआई लट हेड़ी बला के किया तो जा खू कट दो हेडो दवा तो थी फिरौन जा नौकर भगा दर दिनऊ मता बला ना चे बच रब फरमायो ला तखफ भव न कर हथ जण तुझो कम सागी लठ बनाइण मुंहिंजो कम वरी उहाई लठ दरिया में हण त रोड बनाए ॾियां इते ट्रप दादा मिस्कीन मजूर गरीब नाबीना चुद दीन जे कड मुंड गोवठी मिस्कीन हे भी ट्रपे अल्लाह फरमाए मूसा जमात पार थी वई अञा हे रहल चई ये भी ट्रपिन जॾहिं सब पार थिया फिरौन भी अची पुगो अल्लाह ताला दरिया के चयो जीअं तेज पियो वहे पहिरियों त दरिया में रब रस्ता बनाए छॾिया जिब्रील के चई वञ वो घोड़े ते सवार थी अची लथो जिते जिब्रील जे घोड़े जो पेर पियो पए उते सुकल ज़मीन मां सावा सला पिया पुॼनि बस खुदा जी कुदरत उनके गरक करणो हिनन के पार या सब हिकमत उन कहीं जी सिद्दीक के भी चई घबराए न रब असा गड्डो सिद्दीक अकबर जे झोल में अल्लाह वारे लिखियो आ त मोहम्मद मुस्तफा ये प्या ठन जी कुरान रहल ते ठनो
सदको वञा साहबा जे शान असां अहल बैतन जा भी गुलाम ॾाढा चओ सुभान अल्लाह। गार वारी ने की लिखी भैया कुरान में जो क्या मत न डरन ये केर करे तू बच्चा कुर्बान करे सके तो माल कुर्बान करे सके तो जान कुर्बान करे सके तो हेरे हेरे निंड फिटाइण ॾाढी दुखी डॉक्टर चवंदा एतिरा कलाक निंड कर न त पोइ पाण ॾी ख़ैर न थी। अॼु को 3 ॾींहं निंड न करे चौथे ॾींहुं हिन बबूअ सां बद मथो कम नथो करे निंड इहो रब आहे जेको जागे सुभान अल्लाह चओ। सिद्दीक़ खे जॾहिं नबी साईं चयो त मूंखे मको छॾणो थी उन ॾींहं खां वठी अखियुनि ॾे निंड हराम। सिद्दीक़ अकबर जा पुट नबी तो कुर्बान माल कुर्बान जान कुर्बान। सिद्दीक़ अकबर चयो हे मुंहिंजो माल बुध बुध दो तव्हांजे हवाले छो दजण वारे जो हथ मथां हूंदो आहे वठण वारे जो हथ हेठां हूंदो। हे मुंहिंजो माल तव्हांजो आहे तव्हां तक़सीम कयो सुभान अल्लाह चओ। नबी साईं जॾहिं गार में आ काफर चओ बोल पिया कनि को कीअं पियो चए को कीअं। सिद्दीक़ अकबर जा पुट उन्हनि जो सॼो हाल मालूम करे मोहम्मद मुस्तफा खे पिया ॿुधाए। नंढड़ी न्याणी जॾहिं अबू जहल आयो गाॾे हो अरबी मोहम्मद ॾिठो त बिस्तरे ते सुहिणो अली सुतो पियो आहे बिस्तरो भी मान वारो जंहिं अलीअ खे सुम्हारियईं उहो भी मान वारो। नबीअ जो बिस्तरो पाक त सोने अलीअ खे जंहिंखे सुम्हारियईं उहो भी पाक। अल्लाह वरी सोने अलीअ खे नबी साईं जी साई चादर नसीब थी चए थो वापातियूं पियो आहे जड़ो खुदा जे रहमत में वेड़ियो पियो आया उहा चादर जे जो जिक्र जो कुरान कंबल जो जिक्र कुरान इखलाक जो जिक्र कुरान में। अल्लाह छा तोखे ॿुधायो हिकिड़ो काफर हो हसीन जमील न्याणी रसूलुल्लाह वटा मानत में छड़े जवान न्याणी ये सा कयो काफर ब्या जौने चाचा वेही रहो अब्बा वेहो मेलो ना है हे लफ्ज त केड़ा दर्दनाक ता गलायो। काफर ब्या जौन ते छा कई हसीन जमील न्याणी 2-3 महीना सफर ते तो वने इया कई माइटन वटि छड़े आ माइटन के चई त मिट माइट त परे अन मुझे न्याणी जो अमन मुझे घर रखूं भी वधीक मोहम्मद मुस्तफा जे घर में। नारा तकबीर शाने मुस्तफा मकामे मुस्तफा नारा तकबीर। नबी साईं जे घर में आ मुझे न्याणीअ जो अमन मुस्तफा जे घर में आ न्याणी छॾियई 2-3 महीना गुजरिया वापस आयो
नबी से पंजे बीबल के चयो हिन न्याणीअ जो ख्याल कजो हिन जी खिदमत कजो छा तो समझे तू असां पराया ॿार घर वठी जाऊं त घर जे जहिड़े में जिंदो न चुने पराया काॾों आंदासीं असां पंजनि जी चऊं इन्हनि जी चऊं अबा ॻाल्हायो अबा मंझले वारे खे अॻियां मुंहिंजे विहार में पुराणो यार आहे मुंहिंजो सुभान अल्लाह चओ ॾाढा माड़े कंदे बटन महीननि खां पोइ आयो दरवाजो खड़काई न्याणी आई जे मुंहिंजे न्याणीअ खे चओ त बाबो आयो अल्लाह अल्लाह न्याणी दरवाजे ते आई अखियुनि मां पई नार वहाए रोए पई अबो तुझे पुट एॾा दुख मिलिया थी रोए थी हवाल तॾे मुसलमाननि जे नबी तोसां कहिड़ो रवैयो हलियो आहे न्याणी थी जे बाबा दुख जे करे न थी रोआं एडी तो वट सुखी न आया जेदो मोहम्मद मुस्तफा वट सुख में गुजारियो अल्लाह अकबर तू कादे थो एड़े नबी जो खुदा करे निंद्र में दीदार थई आमीन त ॾाढा चओ धीअ खे जॾहिं वठी दो हले न्याणी थी चए अब्बा आया त तुझी न्याणी भली मूंखे घर वठी हल पर हिकिड़ो अर्ज थी कयां मां त फ़ैसिलो कयो अथमि अॻे न हलंदसि जेसि ताईं कलमो पढ़ी मुसलमान न थींदा पीउ खे चई तोखे भी अर्ज थी कया तो तू भी कलमो पढ़ी मुसलमान थी ए अमानतदार नबी सचारन जो सरदार भी तो जे न्याणी जे तू चवे थी एडे मान वारो आदमा भी कलमो पढ़ी मुसलमान दरी तो जय कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम पैगंबर तू चवे जे मां रब सां दोस्ती रखण चाहिनि था ताबेदारी तुझी कल भई नाम ॾींदो मान हिकु गुनाह माफ़ कंदो मान ॿियो मां अल्लाह पंहिंजो दोस्त बणाईंदो मान अर्ज़ पे कयूं त सोणो अली जे बिस्तरे ते आ हुजूर जी चादर मुबारक वेड़ियूं पियो आ या अय्युहल मुद्दस्सिर कुम फअंज़िर व रब्बक फकब्बिर व सियाबक फतहिर सुभान अल्लाह एडो वारा सुभान अल्लाह धरिया अगोड़े अध को पिंडालो कुरान जे करे सजो भरी छिके आयो मेखो साहब रहमतुल्लाह अलैह चवंदो हो सजो डी मौलूद चओ मानू नईंदा कुरान छिकींदो पेरियाले में हुजऊं एकड़ो नात खान आयो 21 रमजान उते 19 जी शाम 20 जी रात 20 साल मां उते गुजारिया रेड़ी वेचारो एकड़ो हलाइंदो पेरियाले में छोला विकिणो पर चवंदो मारे अच तू मां गरीब
20 साल हलियो मास ए अल्लाह शाह वो मरियो वरी उन जे पुट चयो त बाबो तोखे घुराईंदो तू या सिक हिन जे करे जवानी अजी जे कुरान पढ़ूं ते खलका बीज यो सजो हिन जो कमाल हुआ चादर मुबारक जे जो जिक्र कुरान बरकन दी जाए सोने अली के निंद्र जो तो बिस्तरो रहमतुल्लाह आलमीन जो अब इन मारन के बिहार वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन उन्हीं नबी जो बिस्तरो हो जेको जान अल्लाह रहमत बनी आयो रहमत अल्लाह अली ज़ैंगे निंद्र और सिद्दीक अकबर गार में जागे थे बुध दो लफ्ज़ गिलायूं कनो आए मरो तो खबर पवई ना ए कुरान मथे ते असा सहाबा जा भी नौकर अहल बैत जा भी नौकर ए उहा थी जमीयत उलमा इस्लाम असा वलियन के मनींदाऊं बुजुर्गन के मनींदाऊं असा चवंदाऊं मुकाम में वञो रोज वञो इबरत वठो त कल कदी हे पुटन जा पीउ रहा कदी मिल्कियतन जा मालिक हा कारखानन जा मालिक हा अजो मथो मन मिट्टीअ जा पिया तन घुरो उन्हनि कोन घुरो हिकिड़े रब नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा शान अहल बैत जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर सिद्दीक अकबर जागे अली ज़ैंगे निंद्र छो त मां आयताई एड़ियूं पढ़ियूं जिनमें सहाबा बस ये कुरान खुलियो बस शुरू अल्लाह अली ज़ैंगे चयूं तव्हांखे निंड ही चए हा सिद्दीक जागे पियो लफ्ज़ बुझा चोटीअ जा थी हेरे कंडे ओ चाचा छा थो ॾिसे हिन जो दीदार कर बाहि लगे मोबाइल हेड़ी कचहरी में वेठो तभी आकार वञू काॾे अली ज़ैं चयो बराबर मांखे निंड चई सिद्दीक जागे पियो चई फर्क वा साईं केड़ो चे मां वठूं काफरन जूं अमानतां मामूली तडी मागे निंडई तो जे मुझे घर में वटो ही न हुंदो तो गोगरे जो टड़को चोर छा करंदा छा अल्लाह ब शतीर प्यान खजीअ जा भगल उहे छा खणंदा मारे त सोने अली चयो काफरन जूं अमानतां मामूली हिकु ॿियो रहमतुल्लाह आलमीन जो बिस्तरो चादर मुबारक रहमतुल्लाह आलमीन जी बिस्तरो उहो जाते जिब्रील रब जा सलाम खणी अली निंड कीअं न करे चई सिद्दीक जागे पियो गार में चई मां वटि माण्हुनि जूं मामूली अमानतूं अबू बकर सिद्दीक वटि अरबी मोहम्मद अल्लाह जी अमानत निंड कीअं करे नारे तकबीर शान सिद्दीक अकबर शान अली मुर्तदा
नारे तकबीर। मारे काने अज भी वञो उन गार में खुशबू थी अचे। सिद्दीक उहो अल्लाह अकबर जॾहिं हिजरत करे ऐं गार ॾे आयो, अबू जहल आयो दर ते त अबू बकर काथे आ? ही दर जो खड़काई त नंढड़ी न्याणी निकिरी आई अस्मा। बुद्धू घर वेठे कुरान मिलियो आ, कदुर कोने चवेस तो अबू काथे थी? ए त जलसे वारे सां त ॻाल्हाए बाबा, हिन त मथो खाई छॾी। जो अचे थो ॾाढियां चओ सुभान अल्लाह, ॾाढियां चओ सुभान अल्लाह। अल्लाह मारे कन्ने आसमान निकिरी आई, चवेस तो बाबो काथे आ? अरबी मोहम्मद काथे आ? छा जई चई सुञाणा थी ज़ालिम। लफ्ज़ बुझा खबर आ मांगे तुझी, तू त बाबे जो भी दुश्मन आए, सुने नबी जो भी दुश्मन आए, तो के दसु कीअं ॾींदसि। ठगाव न्याणी के चमाट कराई, अखियुनि मां लुड़क किरी पियसि। सिद्दीक जी न्याणी अस्मा चवेस थी न अबे जो डस ॾींदी माए, न दिलबर नबीअ जो, हीअ त चमाट आई थी ॿूटियूं ॿूटियूं कंदे बाबे ऐं सोने नबीअ जो डस न ॾींदी माए। ऐं ॿुधो हेॾे कंडे मारे अखियूं पटे ऐं अस्मा मांखे ख़बर ही त मुस्तफा बाबो गार में आहिनि, छो त 4 किलोमीटर पंधु करे रोज़ानो रोज़ गार में मुस्तफा के मानी पुॼाए। अल्लाह एॾियूं कुर्बानियूं, तॾहिं त हिन में तारीफ़ कई सदको वञा सिद्दीक जे नाले। नबी संगे चई सोना एड़ो भी को मानू आ जंहिंखे 8 दरवाजे मां जन्नत जे वञण मां मोकल मिले। नबी सही था चवनि अबू बकर वो तूं ये कुर्बानियूं बड़ाए बोड़ ते अटो न बद, जुबा कुबा ॾिसी चरियो न थी, कंहिं वटि कुझु कोन्हई, चवे तो सभु खज़ाना मां वटि। वलियनि खे विलायत मां ॾिनी, सिद्दीक़नि खे सदाकत मां ॾिनी, शहीदनि खे शहादत मां ॾिनी। सुभान अल्लाह कर त जान छॾियाए। बुजुर्ग भी आया, आलम भी अचन था, रहमत वसंदी, पिंडाल भरजी वियो आ, कुरान छिके आयो आ। वलियन के विलायत मां ॾिनी, नबियन के नबूवत मां ॾिनी। अनम अल्लाह अलैहिम मिनन नबीन व सिद्दीकीन व शुहदाए व सालिहीन। पहिरियों नंबर नबीयन, ॿियो नंबर जो सिद्दीकन, टियों नंबर जो शहीदन के, चौथो नंबर जो सालिहन। हाणे वरी पोइते था मोटूं सारन नबीयन अव्वल नंबर जो मोहम्मद मुस्तफा,
हुस्न में मथे, इखलाक में मथे, नबूवत में मथे, मोजज़न में मथे, जो मेराज में मथे, जे जो पगड़ मुबारक, कदम मुबारक, जुती मुबारक, चादर मुबारक, इस्म मुबारक, जिस्म मुबारक, सदको न हुजूर जे नाले तो जो ही गर्मियों में घुमंदा त ककर शाम करे अलंदा हेरे तक जे पहाड़न ते घुमन त जो पहाड़ नरम पिया थी वञ। सुलेमान नबी बादशाह भी हो हिय तख्त ते वेहे हवा के हुक्म करे त मथे पई खड़े नबी भी जो बादशाह भी हेरे कंडे वरी हे लफ्ज़ ॿुध विच में याद अची आ हर एक नबी हिक दुआ मिली उन्हनि घुरी कहीं कुछ वधो कहीं कुछ मुस्तफा फरमा जेका मांखे दुआ ॾिनई उहा मां रखी वेठो रखियूं वेठो क़यामत वारे ॾींहुं उहा दुआ घुरी उम्मत के बख्शराए शफात करे जन्नत में वतियूं वेंदो। सुलेमान नबी हवा ताबे जिन्न ताबे पखी ताबे पखी ताबे तख्त ते वेहे हवा मथे थी खणे जाते न जी दिल चवे ऐं असांजो नबी इमामुल अंबिया नबियन जो सरदार नबियन जो पगदार यतीमन जो यार अलम यजिद का यतीमन फआवा आद कुरान सां अंदर उठारिया कुरान और महबूब जो शान छा तो समझे असा मेरन जी कुरान शफात कई तभी जाए जन्नत नबी से शफात कई तभी जाए कपे त बिस्तुनी अदरा जो अदा मोबाइल सा न खेड बादे तहज्जुद जी नमाज तो पढ़े थदे पानी अल्लाह दिसे तो रोज मथा थी वन रात जो मोटा रात भी आखिरी तकदीर पीर गोठ में देना सब कन बस अबा विहार टे टे जलसा हाने सालियानी में जलसो आ वरी रात जे कम बाद ये उबा लम्मा पंद यो रब तो हलाए न कल सुबह जो वहां गड़ी खैरो उतों थी वरी आयो वागन जो गोठो हाले शरीफ वरी इते वरी रात पीर गोठ काथों जो काथे धूप जाए इन जे अर्ज पे कयूं त असांजो नबी नबियन जो सरदार डाचिय ते स्वार थी तो घुमे और सुलेमान नबी तख्त ते तो वे समझ जाए हवा मथे दी खड़े जादे नजी दिल घुरे असांजो नबी पेरे प्यादे जबल तो जागी दो अते पर हर शवारो जबलन के चौंदो पहाड़न के नरम थी वञो सुभान अल्लाह जो राजा इते एकड़ो वाक्यो अची नबी से गर्मी में घुमन त ककर शाम कयूं हलन उम्मे सुलैम हजरत अंस जी मावा उन जे घर में वण हो नबी से जे घर में वण न हो छो त मुस्तफा के वण जी जरूरत ही नहीं सुभान अल्लाह जो पर कदी कदी दिल घुरदी त इन वण जे शाम जे तो मोहम्मद निंद्र कया उम्मे सुलैम जे दर ते आया हेरे हेरे दर खड़कायूं
मन दक्कल बाब केरा दरवाजे ते जे अन मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की आया हो आराम करन जे 5 मिनट तरसो तो सिद्दीक अकबर वारी सुन्नत पूरी कया ये तवा गार जे पे आयो अबू बकर तवा के चयो ता बाहर भी हो तमा गार के साफ क्या ओ ता अचो तमा इस्तकबाल 5 मिनट तरसो उम्मे सुलैम वण जे हेठां बुहारी थी दे कंदी जाए पानी जी मश्क भरे शिनकार कई चमड़े जो बिस्तरो दी लगाए वण जे हेठां अञा नबी से अंदर न आया न हेठों जिब्रील रब जा सलाम खणी मुस्तफा ने आए नबी सही बाहर बीठा छा चई जे सोना उम्मे सुलैम अवां जे लाए आराम जी जाए थदी थी करे माखे रब मोकिलियो आ आराम जी जाए थदी थी करे तो मुस्तफा आराम करे जिब्रील तो जे रब मुको आ तो पैगंबर के चो तो उम्मे सुलैम जी कब्र भी इए थदी कनो वा सुभान अल्लाह सदको अञा हुजूर जे नाले नबी से अंदर आया आराम क्यों जड़ी उठा हुजूर जो पघर मुबारक पुत्र के चई अंस एडो शीशी खणी आ खाली तो हुजूर जो पघर मुबारक मेड़िया नबी से चयो काॾे कंदी अल्लाह जी बानी ये सोना मां गरीब और तू शादिन में उच्चा दुरानी पर उहे भी मां आज़मायम उन्हनि में दी खुशबू न आहे जेकी रब तुझे पगर मुबारक में खुशबू रखी पुट पढ़ाईंदसि न्याणियूं उन्हनि खे ॾाजे में ॾींदसि पोइ उम्मे सुलैम गरीब जे शादी में वने और तू चवन यो जो दुर्गा डवान अब गालायो न मां दुआ तो करा सुभान अल्लाह जो गाडवान दुई तो जवाब में दीजे हे बाजार जो तुरनाए रसूलुल्लाह जो बगर मुबारक अल्लाह बुद्ध तख्त सुलेमान नबी वे हवा के हुक्म करे मथे खणे ओ घोट के जे लाए के वारो केडो भी मथे वने पर पेरे आसमान को हेठा हेठा यो सदको अञा दिलबर नबी अथऊं जेको मेराज वारी रात 7 आसमान किरास तो कयूं वञई अर्श के किरास तो कयूं वञई इहो थी असांजो नबी नारा तकबीर शान मुस्तफा नारा तकबीर इते शायर तो चे कुर्ब मूसा और है कुर्ब मोहम्मद और है तूर सीना और है अर्शे मुअल्ला और है आप आना और है खुद बुलाना और इलाज पियो करे ज़ियारत न थी मुस्तफा के पान घुराई अल्लाह करे निंद में नबी ज़ैनी ज़ियारत आमीन चो जेके आयता पढ़ियूं वसाबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार जे तो कुरान में
तो मुस्तफा जे गुलामन में अव्वल नंबर मिलियो मुहाजिरन जन हिजरत कई वतन बच्चा सब छड़ियों चवन पिया हुजूर के न छड़ींदा अल्लाह। बियो नंबर अंसार जन उन्हनि जी मदद कई मक्के जा मुहाजिर मदीने जा अंसार। असां 5 रुपया ॾेई कॾ लंघे वारो ॾाढो रो त मां ॾिना मुल्ला खे मस्जिद में मदरसे में मारे तक सदको उन्हनि जे नाले तो वञा सहाबा तो सिर माल यानियूं मिल्कतियूं लुटायूं बस चो आखिरी लफ्ज़ मारे कर सब कुछ लुटायूं पर चवन पिया इन्हीं जवान जी गुलामी न छड़ी। सदको वञा अंसारन तम केर करे सब कुछ कुर्बान जन जे शान में रब कुरान नाज़िल वल्लज़ीना आमनू व हाजरू वजाहदू फी सबीलिल्लाह जन ईमान आंदो हिजरत कई जिहाद क्यों रब जे रस्ते में समूरा जाओ वल्लज़ीना आवू व नसरू जन जाय दिनी औ मदद पैगंबर के चई ये पक्का औ सच्चा मोमिन थी। बेरियो मुहाजिर अबा निंद्र न करो बा पेरियो मुहाजिर बियो अंसार टियों टोलो उहो जन उन्हनि जी ताबेदारी कई। अंसार कमाए जायूं भी दिनों माल भी तरी तो कुरान में ने किया रब चयो लाइक हुमुल मुमिनून हक्का ये पक्का सच्चा थी वजाए वजाए मार बैनन के आजमायो तम जांजोड़े वरी जांजोड़ियो मान वमा नकम मिनहुम इल्ला अय्युमिनु बिल्लाहिल अजीजिल हमीद। जो कुरान सचो वरी अञा चई उलाइकल्लज़ीना इम्तहनल्लाह कुलूबहुम लित्तक़वा। या उहा तो पढ़ी त मैं जेका रसूलुल्लाह जे सोननि ॼारनि जे विच में सनड़ी दीवार आ उन ते वॾनि अखरनि सां लिखी अल्लाह शर रोज़ो ॾेखारे अल्लाह तुझे पैगंबर तुझे गुलामनि जे दिलनि जो इम्तिहान वरितो ये इम्तिहान में पास थी। अल्लाह ताला तव्हांखे नवाज़े इन मौलाना वीचारे